औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जीअं त अॼु असांजो प्रेस कॉन्फ्रेंस करण जो मतिलबु इहो आहे त असां वटि रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने में KBH गोलो दड़ो ते जेको आहे रेगुलेटर जो हिकिड़ो कमु थियो, जेको तक़रीबन 24 करोड़नि जो कमु हुयो ऐं उन दौरान लॉकडाउन बि हुयो। उन जो जेको बि उते कमु थियो आहे उन में तक़रीबन सॼो जेको उन्हनि नाक़स माना उन में मटीरियल इस्तेमालु कयो आहे, कोई बि उते सुठो कमु न थियो आहे, न का उन रेगुलेटर जी साइज़ वधी आहे, न उनखे को दरनि खे को वधायो अथनि। साॻिया ई दर, साॻिया ई जेको उन्हनि जो कलर उन्हनि खे करे, भितियुनि खे लेपो करे, पलस्तर करे, चूनो हणी ऐं उहे GH बि हिकिड़ी वॾी कंपनी आहे जंहिंजो जेको आहे ठेकेदार आहे गुल हसन मशहूरी ऐं जेको आहे सो उन कंपनीअ जा इंजीनियर आहिनि तुफ़ैल अहमद ऐं नूर नबी दायो। ऐं असांजो जेको उते SDO आहे जेको उनखे उन्हनि चार्ज ॾिनी, उहो पहिरियां सर्वेयर हुयो इमदाद फुल पोटरो। उन खां सॼियूं एस्टीमेट वग़ैरह जेके बि हुयूं उन्हनि जूं कागज़ी कार्रवायूं करायूं वयूं। ऐं चीफ इंजीनियर हुयो उते इरशाद मेमण, जिन तक़रीबन 24 करोड़नि जी उते करप्शन कई आहे। ऐं असां जेको आहे सो उन्हनि खां जॾहिं पुछियोसीं त बाबा जेको आहे सो तव्हांखे केतिरो अमाउंट आहे छा आहे, हुननि असांखे इहो ॿुधायो त इहा असांजो सेक्रेटरी उन 527 पेरा मुताबिक़ असांखे ऑर्डर कढियो हुयो, उन ते असांखे KBH खे अची असां ठाहियो आहे। असांजे हिन वक़्तु वॾी तमामु घणी करप्शन थी आहे, कंहिं बि शाख में खाटी न थी आहे। जातों खीरथर दरिया मां निकिरे थो बलोचिस्तान ताईं बि उन में का बि खाटी न थी आहे। हिन वक़्तु बि जेके शाखूं भरियल हलनि थियूं उहे खाटी न हुजण जे करे पाणी जेको आहे सो उहे नथियूं कढी सघनि, जंहिंजे करे काथों कट पवनि था। कल्ह बि असांजे आबादगार दोस्तनि उते एहतजाज कयो आहे रता बैरेज ते, उतां टुटे थो। उन्हनि जो इंजीनियर आहे सनाला अबड़ो, उन सां बार बार कॉन्टेक्ट करण जे बावजूद बि उन काथों उन जो कोई बि कमु न कयो आहे। सो असांजे प्रेस जो इहो माना आहे त असां पंहिंजा जेके सिंध जा बाशऊर दोस्त आहिनि उन्हनि खे इहो था ॿुधाइणु चाहियूं त असां सां इहो आख़िर ज़ुल्म केसि ताईं। लॉकडाउन जे आड़ में असांजे जेके असांजा असासा आहिनि, अंग्रेज़ जो दौर जो हे रेगुलेटर ठहियलु आहे, उनजो हिकिड़ो बहितरीनु रेगुलेटर हो। काई बि उन में का कोताही न हुई, न उन में का सीपेज पई थिए, न कंहिं में का ठुल में फॉल्ट हो। हिननि सिर्फ़ु करप्शन करण लाइ इहे जेको आहे सो हथ ठोकियो अची हिते कमु कराए, कोई बि हिननि कमु न कयो आहे। उन्हनि खे पलस्तर कराए, चूनो हणी अचो ऐं ही हलिया विया आहिनि। ऐं असांजी हिन वक़्तु जेको आहे सो पंहिंजो जेको आहे सो वज़ीर आज़म पाकिस्तान खां, चीफ जस्टिस खां ऐं जेको आहे सो हाई कोर्ट, इन्हनि सभिनी खां असांखे एंटी करप्शन हुजे नेब उन्हनि खां घुरा त इन्हनि ते हिकिड़ी कमेटी ठाहियो ऐं इहा जांच कयो त इहो क़ौम जे मुल्क जे ख़ज़ाने खे आख़िर छो था इहो एॾो नुक़सानु रसाइनि। हालांकि अॼु बि तव्हां जांच कयो, उते अची कमेटी ठहे जंहिंमें 2 खां 2.5 करोड़नि जो बि कमु न आहे थियलु। ही माण्हू उन्हनि में 2 महीननि जो कमु 10 ॾींहंनि में ख़तमु करे रमज़ान महीने में ही उतां हलिया विया आहिनि, को बि उते कमु न थियो आहे। 24 करोड़ हिकिड़ो वॾो अमाउंट आहे। 24 करोड़नि मां सॼे खीरथर जे जेके शाखूं आहिनि उन्हनि मां काफ़ी शाखूं पकियूं बि थी सघनि पियूं, खाटियूं बि थी सघनि पियूं, जंहिंमें आबादगारनि खे को रिलीफ न पियो आहे। हिननि इहा सॼी जेकी बि आहे कई आहे उहा सिर्फ़ु पंहिंजी करप्शन कई आहे। उन्हनि सां मुंहिंजो थियो आहे। हुननि चयो आहे साईं असां तव्हां सां मिलणु चाहियूं था ऐं तव्हां सां ॻाल्हाइणु चाहियूं था। मां उन्हनि खे इहो ई बार बार चवंदो थो रहां त बाबा जेको हितां हिननि जो असांखे का एस्टीमेट ॾियो, वर्क ऑर्डर ॾियो, केतिरे जो कमु आहे छा आहे। ऐं असांखे माना शक आहे उते जेके बि उन्हनि जा दरनि जा बेरिंग आहिनि उहे बि साॻिया ई पुराणा लॻा पिया आहिनि, का शइ उन में चेंज न कई अथनि। ऐं हिकिड़ी हीअ वॾी करप्शन आहे जेकी इहा इन ते जेको आहे सो इदारनि खे नोटिस वठणु खपे। बिल्कुलु मां पंहिंजे ॾिठुमि, उन सां गॾु मूं वटि सभु फुटेज बि आहिनि। सॼा पुल जे ढहण खां वठी पुल जे ठहण ताईं मूं वटि सॼा सबूत पिया आहिनि। न, मूंसां उन्हनि में कंहिंजो बि राब्तो न थियो। ऑफिसर सां इमदाद फुल पोटे साहिब सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी। मां उनखे चयुमि त तव्हां असांखे ॿुधायो त इहो केतिरे जो कमु हुयो, असांखे हिन में शक आहे त तव्हां हिन में गड़बड़ कई आहे। पर हू असां सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि। ऐं तव्हांजे काफ़ी साफ़ी दोस्तनि बि उन्हनि खां मौक़िफ़ वठण जी कोशिशि कई आहे, उन्हनि खे बि हू मौक़िफ़ नथा ॾियनि।